साईं असांजो अमीर मोहतरम रफ़ीक दरबार साहब, साईं सिकंदर जी जतोई साहब, साईं फैज़ल गोलाई साहब, साईं असांजो अतीक रहमान छोलंगी साहब, साईं अब्दुल शकूर नारंग साहब, साईं गांधी ऐं दोस्त जेके असांजा साईं मुमताज़ शाहवाला खाना वाला सॼी संगत गुलाम जंगल अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं इम्तियाज़ साईं ही सभु दोस्त गॾे आहे, हिन में सभिनी जो कंट्रीब्यूशन आहे, सभिनी जो हिकिड़ी हिमत अफ़ज़ाई आहे। उन सां गॾु सभिनी असीं फेट्स जेको आहे साईं मोहम्मद रफ़ीक दरबार ने कयो आहे ऐं असांखे इंशाअल्लाह इहा उमेद आहे त असांजी तंज़ीम उस्तादनि मजमूई हिन मसइले ते तमामु बख़ूबी वाक़ुफ़ु आहे। इंशाअल्लाह असांखे उमेद आहे त साईं जा जेके अल्फाज़ हूंदा जेके साईं जी जेका पंहिंजो बदलनामो हूंदो उहो सिंध में जेको तारीख़ हूंदो हेॾो जेको क़ुरान ज़ाती असांजी मिल्कियत असांजी सिकंदर जी आहे मुंहिंजी आहे आलिशान सॼे साहिब जी आहे, भई उस्ताद जा मसइला जे सभु हिकिड़े प्लेटफॉर्म ते सभु गॾु हूंदा त तमामु बहितरीनु थींदी। ऐं इंशाअल्लाह मीटिंग जे दौरान हलंदे हलंदे वक़फ़ा थींदा आहिनि। हिकिड़ो असांजो वक़फ़ो थियो, वरी हर को नओं ताज़ो थी आयो, चांहि पाणी पी आयो, वेठा आहियूं। हाणे साईं मोहम्मद रफ़ीक दरबार साहब के पंहिंजे मशीरनि अॻु मीटिंग कई, उनजे मुख़्तलिफ़ पंहिंजा प्रोपोज़ल मुख़्तलिफ़ शयूं पेश कयूं आहिनि। इंशाअल्लाह उमेद आहे त उहो बहितर हुनजो नतीजो हिन कंदा। इन करे वधीक जेको को ॻाल्हाइणु घुरे थो त साईं रफ़ीक खे साईं सच था चवनि मर्द कंहिंखे वणे न वणे, पूरी दोस्तीअ जो दम को वणे न वणे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, वॾा वण अहसान करो। सुबुह मां त 1:09 ते हिते अची पहुतुसि, टाइम 2 बजे जो। छो त हूअं ई सिकंदर जल्दी जो फ़ोन खुलणो आहे, चवंदा त 2 मिंट हेॾे होॾे थियो त सिकंदर न आयो। ऑफिस ॻोल्हाए या पोइ मुसलसल वेठा रहियासीं, सभिनी दोस्तनि जो इंतज़ारु कयोसीं। जेके दोस्त आया उनखे जीअं में जाइ ॾिनी, जा कईसीं, उनखे खीली खीकारियोसीं, वेठा रहियासीं, ॻाल्हियूं तमामु बहितर सुठे माहौल में थियो। मौक़ो रखण जो हर माण्हू खे आईनी ऐं जमहूरी हक़ आहे, पर दिली सदमो बि जो असांखे पहुतो त भले अंदाज़ में थींदड़ ॻाल्हियुनि में हिकिड़ो 1.5 लाख पइजी वियो, कलाक ॿिनि जो, वरी बि देरि आहे त दुरुस्त आहे। दोस्तनि जी महिनत कोशिशि सां वरी बि ॻाल्हि थांव में पइजे थी पई। पवंदड़ ॻाल्हि खे थांव पवंदड़ ॻाल्हि खे क़बूलु कयां थो, जेको बि ॻाल्हि आई। बाक़ी ज़िंदगीअ जे 28 साल पेटीएम में असांखे एक्टिव थी आहे। मुख़्तलिफ़ मरहलनि ते मुख़्तलिफ़ तजुर्बा थिया। अॼु को फ़ैसिलो ज़िंदगीअ जो वॾो तजुर्बो आहे, जंहिंमें माण्हू सबक़ु हासिलु करे सघे थो। असां फ़राक़ दिलि माण्हू, हर माण्हू खे जीअं असांखां उमिरि में नंढो आहे त हुनखे इज़त जी निगाह सां ॾिठो आहे, जीअं असांखां उमिरि में वॾो आहे, हज़ार इख़्तिलाफ़नि जे बावजूदि असां उन माण्हू खे इज़त जी निगाह सां ॾिसंदे, पेरनि ते हथ रखंदे ॻाल्हियुनि में विहारण वारा माण्हू असां आहियूं। अॼु तमामु दिली सदमो पहुतो आहे, पर तंज़ीम जे वसीअतर मुफ़ाद जे ख़ातिर जेको बि फ़ैसिलो आयो उन फ़ैसिले खे अखियुनि सां क़बूलु कबो। भई पेटीएम जे तंज़ीम जी सियासत जी शुरूआत नए तरीक़े सां कबी, नए अंदाज़ सां कबी, ऐं बिल्कुलु मां पेटीएम जी तंज़ीम जी सियासत खां बाक़ी हुयुसि। शाम ताईं बि बाक़ी हुयुसि, 99% पेटीएम जी तंज़ीम में मां न हुयुसि। पर अॼु त चवण त मां सिंध जो आई थी वञा, उन खे ठुकराईंदुसि। पेटीएम जी तंज़ीम में बाक़ाइदे सियासत कबी, हम ख़्याल दोस्त पैदा कबा, ऐं जेके हम ख़्याल दोस्त आहिनि कोशिशि कबी त उन्हनि सां गॾिजी हलिबो। बाक़ी अॻु में जेको असां ब्लाइंड फेथ करे माण्हू खे हर शइ हवाले कंदा हुआसीं, उन ब्लाइंड फेथ करण खां पाण खे बि बचाइबो ऐं पंहिंजनि दोस्तनि खे बचाइण जी कोशिशि कंदासीं।
बाक़ी असांजी पेटीएम जो साबिक़ मरकज़ी सदर असां जंहिंसां ज़िंदगीअ जा 9 साल गुज़ारिया असां फ़ैसिले जो अख़्तियार में उनखे ॾिनोसीं। असांजा जेके धुरनि जा मशीर हुया कहिड़ी मशीर मसल पसंदी जे करे न आया, कनि मशीरनि सां कहिड़ी मजबूरी थी पई, पर जिते बि हुजनि उहे मशीर असांजे लाइ सभु लाइक़ एतिराम ख़ुशि हुजनि, ख़ुदा हुनखे ख़ुशि रखे। इहे जेको फ़ैसिलो अॼु साईं दरबार साहिबु कंदो, सिकंदर जतरी खे धुरो हुयो, सिकंदर जतरी ज़िद अना कई बीठा हुआसीं त हीअ शइ मिले, हीअ शइ मिले, पर उस्तादनि जे वसी तरफ़ों पातनि जे ख़ातिर मना कंहिंजे टे नमूने ते लिखनि, कंहिंखे खटाईंदी विया, कंहिंखे हाराईंदी विया। असां विधो जो माण्हू वटि सफ़ा किरी में हाणे न अचूं, पर वरी बि तंज़ीम जे वसी तरफ़ मुफ़ादनि खे साम्हूं रखंदे त सिकंदर जतरी जे मथां वरी बि ॻाल्हि ईंदी त उहो फ़ैसिले में भॼी वियो। वॾी तकलीफ़ थी आहे, जेकॾहिं हिकु सीट में न मिली तॾहिं मूंखे फ़ैसिलो क़बूल आहे। समझा तो थोड़ो न लिया समझा तो सिकंदर साईं मुझे नाराज़ रहे थी सके मूंखां का ग़लती थी हुजे, हीअ मुंहिंजो भाई पियो आहे, मूंखां का ग़लती थी हुई, तंज़ीम पेटेलो पंहिंजी जॻह ते, पर उन ग़लती जी आऊं हिन खां पंहिंजो पुटु पने आहे मां वठंदुसि, छो त मुंहिंजो पंहिंजो घर ई गॾु साफ़ कयो ॾिसां हीअ छा थो चवे। बाक़ी अर्ज़ु इहो आहे जेको मुंहिंजो थी वञण जो सबबु ॿियो को आउं नाराज़ थी करे कोन वियोसि, मुंहिंजो थी वञण जो सबबु इहो हुयो त साईं अतीक ऐं ॿियो हिते जेको ज़ाहिद काका साहिबु इन्हनि जी पांट में जेका झड़प थी मूं ॾिठो थी दोस्त आहे, असां कंहिंखे हुनखे बि पाऊं कदम विराटियूं ॾिनमि, सभिनी ॾिठो साईं खे पाऊं कदम साईं दरबार बनाए शकूर पे ॻाल्हायो, हुनखे ॾिठो उनखे बि चयो साईं ॿुधो थी सघे थो असां में उठां में वरितो वञनि, पर पेटेल फिला छो त साईं सिकंदर मुंहिंजो नंढड़ो भाउ आहे, मुंहिंजो भाइटियो बि आहे, ऐं हिन जे वालिद साहिब सां गॾु रहियो आहियां। उन खां पोइ सिंध जो ॿियो दोस्त जेको असांजो तामाणी साहिबु आहे उन सां बि गॾु रहिया आहियूं, साईं इंसार साहिब सां बि गॾु रहिया आहियूं, सभिनी दोस्तनि सां गॾु रहिया आहियूं, ऐं सभिनी सिंध साईं कासीगर साहिबु ऐं सिंध जे सभिनी उस्तादनि जो तमामु वॾो छोराइतो आहियां जो हुननि असांखे असीं मिसकीन माण्हू आहियूं, उन्हनि सिंध जी सदारत ते पाकिस्तान ते उन्हनि उस्तादनि जे करे उन्हनि उहिदनि ते पहुचायो। बाक़ी साईं जी ॻाल्हि खे वधीक वधंदो वञां त पेटेल जी सियासत वाक़ई बेरहम आहे, उन तफ़सील में कोन थो वञा। सिकंदर मुंहिंजो वेझो तमामु वेझो दोस्त आहे, पर हिकिड़ो मोड़ अहिड़ो आयो जो हू उन वक़्त में मूंखे छॾे वियो, पर जॾहिं हिते भञदार थी तॾहिं हीउ शख़्स हो जेको हुनखे दोस्तनि खे चयईं त बाबा रफ़ी जे फोटू खे रफ़ी जे नाले खे इहो तव्हां नालो न वठो, बाक़ी ॿियो तव्हांजी मर्ज़ी जी खपरा थी करे। हीअ ज़िंदगी जा मोड़ आहिनि, इन में इहे शयूं सभु ईंदियूं आहिनि, पर सुठी ॻाल्हि इहा आहे त आउं हिकिड़ी शइ वरी वधाए करे छॾियां, साईं जे मुंहिंजो ओॾीमहिल चयोसीं चवण दोस्त कंदा त हिकिड़े अठो पूरो कोन हिननि सां त गॾु रहिया हुआसीं, हीअ त भले मूंखे जेको चवणु बाबा असांजो रफ़ी अमीन आहे, पर जॾहिं हिननि उहो इतमाद कयो त आउं उन वक़्त में हुननि खे ठोस कोन पहुचायां
न को कावड़ी वञा पर कावड़ी वञण जो कोन मतिलबु त उथी न रहा त हे छोकिरा पाण दोस्त पंहिंजा